जैसी त दिलियूं न गॾ बि प्यार थी नथो सघे, बिना सिंध सुरमे जे सिंगार थी नथो सघे, महबूब मुंहुं मोड़े त दीदार थी नथो सघे, गदार सोई गदार वफ़ादार थी नथो सघे, जेको मख मारे तराह सां सो कंधार थी नथो सघे, पीउ हूंदे पुटु कॾहिं पगदार थी नथो सघे, शाबाश कपां इतबार थी नथो सघे, गोश्त जो वाही बिलो चौकीदार थी नथो सघे, एल बेत जो दुश्मन कॾहिं हक़दार थी नथो सघे, वल्लाहु कॾहिं जन्नत जो हक़दार थी नथो सघे, गुलाम गुल मोहम्मद कॾहिं सरदार थी नथो सघे, किरोड़े मारे काफ़िर लेकिन हेतिरे करार थी नथो सघे। ये सही 15वीं सदी दां खणी आई आहे असांजे उस्ताद सुघड़ ॾे त उस्ताद हे इंसान किनो कमु पाण था करे ॾोह मुंहिंजे मथां था ॾियनि त 15वीं सदी आहे। आधी राति जो मूंखे सॾु थियो, उन महिल कोई न मूंसां गॾु हुयो, किताब जो माईअ खे मथे ते मॾु हुयो, ऐं आहियां हादन 15वीं सदी मसे मसे जाइ तुंहिंजी मूं ॻोल्हे लधी, सुघड़नि शाइरनि होको हलायो, बिना दोल जे पड़ो घुमायो, मुंहिंजे भाउ 15 सन खे घुरायो, असां भेण भाउ कंहिंजो लोड़ो लताड़ियो, लहे माण्हुनि जो पन ॾोही 15 सन, कन बुछड़ा बदी गुनाहगार 15वीं सदी, अजायो इंसाननि असां सां उचायो, कयल ॾोह पंहिंजो असां ते मढ़ायो, करे ॾाढो ॾाढो हिननि खे हिसायो, पैसे काण था माण्हू मारायो, पुलिस लथई पग तो ठाहे ॿधी आहे, खिली चवे थो त 15वीं सदी आहे। हेड़ो मौत हर रोज़ एक्सीडेंट आहे, को पी को लीगी को फ्रंटा, हू तो चवे त करपटा, कन पाण बि ख़ुदि चरबटा, अलाए छो रही न हिननि में ॿधी आहे, करे तकरीद चवे थो त 15वीं सदी आहे। साॻी सिज चंड साॻा सितारा, उभनि में बि आहिनि उहे नज़ारा, उहे ॾींहं रातियूं उन्हारा सियारा, नियत जा लामारा अंदरि जंहिंजा कारा, केॾो न कंहिंजी दिलि थधी आहे, हर को हैरान आहे त 15वीं सदी आहे। अज़ाज़िल मां इब्लिस बणियो, छा 15वीं सदी हुई? अबू जहल उचायो, छा 15वीं सदी हुई? मशरती मौत आहे नमूरद लाइ, छा 15वीं सदी हुई? मंसूर मारायो माण्हुनि, छा 15वीं सदी हुई? हज़रत यूनुस पेट मछीअ में आयो, छा 15वीं सदी हुई? हज़रत इब्राहिम आड़ा में आयो, छा 15वीं सदी हुई? किसो करबला वारो करायो कंहिं, छा 15वीं सदी हुई? मोह ते चवाई मास्तर तूं माण्हू रदी आहे, वरी न चजांइ त 15वीं सदी आहे।